नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभودीरो मां खबर ॾींदा हलूं। सोभودीरो लॻ ॻोठ सलेमान मलाह जे रवासिन مسمات سبحان खातून मलाह नज़र अली मलाह زاھد बادشاہ मलाह कुरान पाक खणी मासूम ॿारनि खे साण करे एहतजाज कयो। हिननि दाईंदे चयो त बाअसर हाजी प्यारो मलाह यूसुफ मलाह ऐं नवाब मलाह असां मिस्किननि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाजी प्यारो मलाह जेको चवे तो RPO सखर मुंहिंजो यार आहे, उनखे मां सूखड़ियूं पहुचाईंदो आहियां ऐं RPO सखर डॉक्टर कामरान फज़ुल जो नालो इस्तेमाल करे असां खिलाफ सोभودीरो थाणे ते कूड़ियूं FIR दाख़िल कराए नौशाद ऐं हमीद मलाह खे गिरफ्तार करे लाकअप करायो आहे। हिननि चयो त असां यूसुफ मलाह खे प्लाट ॾिनो हुयो, हिन पंहिंजे रज़ा ख़ुशी सां उहो प्लाट असां खे वापसि कयो। इलाइक़े जे नेक मर्दनि अॻियां उनखे 2 लख ॾियारासूं ऐं 1.5 लख 15/11/2021 जो नेक मर्दनि जे साम्हूं चेक ॾिनो। हिन चेक जूं तारीख़ूं मटाए उन ते मेमो हणाए बाअसर हाजी प्यारो मलाह ॿी बि कूड़ी FIR दाख़िल कराइण चाहे तो। हिननि चयो त बाअसर असां मिस्किननि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां सुप्रीम कोर्ट वज़ीर आला सिंध PP चेयरमैन बिलाल भुट्टो ऐं IG सिंध RPO सखर DIG सखर SSP खैरपुर खे अपील था कयूं त कुरान पाक ते इंक्वायरी कराए दाख़िल कूड़ो केस ख़त्म कराए बाअसर हाजी प्यारो मलाह जी ज़ुल्म जो नोटिस वठी इंसाफ कयो वञे। ॿी सूरत में पाण साड़न ते मजबूर थींदासीं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।